जय श्री झूलेलाल। पाण MDS यूनिवर्सिटी जी सेकेंड पेपर MA प्रीवियस सिंधी जो सेकेंड पेपर सिंधी गद्य व नाटक हुनजी चौथी इकाई करे रहिया आहियूं। सुञाणप जो संकट डॉक्टर मोतीलाल जोतवाणी जी, जिन जी सती कहाणी पाण करे रहिया हुआसीं। 4 ॼणा वक़्तु ऐं 3 दोस्त। हिन जा जेके मुख्य किरदार हुआ, पहिरें भाग में हरिप्रकाश, जयराम, राजेंद्र, 3 दोस्तनि जी कहाणी हुई। सेकेंड पार्ट में 3 किरदार ॿिए हिन में ऐड थिया हुआ, कमला, पुष्पा ऐं गौरी, जिन जी शादीशुदा ज़िंदगीअ जी में जेके परेशानियूं हलनि पियूं उन्हनि दोस्तनि जी, उन जे बारे में ॿुधायो वियो हो। ऐं दोस्त आपस में मिली करे हिक ॿिए जी शादीशुदा ज़िंदगी खे सही करण जी जद्दोजहद में लॻल हुआ। हाणे हिन जो आहे 3 भाग शुरू कयूं था। हिन कहाणीअ जे पहिरें भाङे जो अंत में कहाणीअ जो सिलसिलो वक़्त जे वहकिरे में छिजी पियो हो। उन में जंहिं ॾींहं जी ॻाल्हि आहे, उन जे ॿिए ॾींहुं सुबुह ताईं बि राजेंद्र जो को ॾस पतो न हो। नाताल जे मोकलुनि खां पोइ अलाह जे किथे गुम हो। जयराम कॉलेज वियो। हरिप्रकाश जी दिलि कॉलेज में उहे लेक्चर ॿुधण ते न थी। हिन कल्ह राति खां जे बी पर्सनैलिटीअ जो हिकु टाइम प्ले पढ़णु शुरू कयो हो। उन जे खुमार में वेठो रहियो। अञा कुझु सुफ़ रहियल हुआ। अधु में नाटक छॾे हू कॉलेज वञे, संदसि दिलि इहो न मञियो हो। हू हॉस्टल में ई रहियो। विच विच में ऑन ऐं इज़हारीअ विचां हिन कमरे जे ॿाहिरां राजेंद्र लाइ थे वाजायो। थोड़ी देर खां पोइ हरिप्रकाश जे कननि ते ॼातल सुञातल आहट पई। हिन घड़ीअ ॾांहुं ॾिठो। 10:30 थिया हुआ। हा, कॉलेज जो नौकर रामबाई ई हुअणु खपे। हू हिन वक़्तु हॉस्टल जे एड्रेस ते आयल टपाल कमरनि में फिटी कंदो वेंदो आहे। हू हलंदो हलियो ऐं किथे न बीठो त मापियल तोरियल विरहाङियुनि सां हलंदो वेंदो ऐं हॉस्टल जे हम आएगी क़ाइमु रखंदो। पर जेकॾहिं किथे कंहिं सां ॻाल्हाइण बीठो त स्थिर न वेंदो। कॾहिं साॼी टंग ते त कॾहिं खाॿी टंग ते पंहिंजे बदन जो भार विझी बीहंदो ऐं सारी दुनिया जा समाचार ॾींदो। हरिप्रकाश रामबाईअ सां मुक़ाबिल थियण लाइ तयारु थी वियो। जेकॾहिं रामबाईअ कुझु पुछियो बि त हू खेसि मुख़्तसर जवाबु ॾींदो ऐं ॻाल्हि में का दिलचस्पी न ॾेखारींदो। हिन पको इरादो कयो। रामबाई समूरी डाक मां हिकु कार्ड जुदा करे कमरे जे दरवाज़े ताईं पहुची वियो। हरिप्रकाश सोचण लॻो त ही कार्ड कंहिंजो थो थी सघे। छो हरिप्रकाश बाबू, अॼु कॉलेज में तव्हांजी हाज़िरी को ॿियो को साहिब भराए रहियो आहे छा? हिन हिकु पोस्ट कार्ड हरिप्रकाश जे हथ में ॾींदे चयो। हरिप्रकाश ॾिठो। जयराम लाइ पोस्ट कार्ड हो। हिन रामबाईअ जी ॻाल्हि ध्यान सां न ॿुधी हुई, लेकिन कोशिश सां यादि कयाईं त हिन छा चयो। मुंहिंजे जीवन में प्रॉक्सी खे जॻह कान्हे। पंहिंजी चीज़ बजाए ॿिए जी चीज़ आहे रुञ, जंहिंमां उञ न लहंदी। हरिप्रकाश खे लॻो त रामबाईअ खे ॻाल्हि सम्झ में न आई, सो ॻाल्हि पूरी कंदे चयाईं, उते मुंहिंजे बदिरां ॿिए जो हुअणु मूंखे छा फैज़ रसाईंदो। मां अॼु कॉलेज में गैर हाज़िर रहियो आहियां। हरिप्रकाश सोचियो, हू रामबाईअ खे मुख़्तसर न वॾो जवाबु ॾेई वियो हो। रामबाईअ ॻाल्हि ई अहिड़ी कई हुई, हू छा करे। जे तव्हांजी हाज़िरी ॿियो को भराए रहियो आहे छा? छा तव्हांखे ख़बर आहे त तव्हां रूममेट राजेंद्र कल्ह सुबुह खां किथे ग़ाइबु आहे? न। रामबाईअ जे ॻाल्हाइण मां खेसि ईअं थिए लॻो
खेसि राजेंद्र बाबति ख़बरचार हुई। हिन भेरे हरि प्रकाश पूरी ॻाल्हि ॿुधण लाइ उत्सुक थी वियो। फर्स्ट ईयर BA में शहर जे मशहूर वकील गोपाल दास जी धीअ पढ़ंदी आहे न? पढ़ंदी हूंदी। छेगड़ी छोरी आहे, राजेंद्र सां बि मिलंदी कंदी हूंदी। तूं चवण छा थो चाहीं? राजेंद्र किथे आहे? काल्ह छोकिरीअ जे भाउरनि राजेंद्र खे पंहिंजे भेण सां गॾु ॾिठो हो। ॿिन्ही ॼणनि गॾिजी राजेंद्र जी लाखाजी रोड ते खूब ख़बर वरिती। छोकिरी त कंध हेठि करे उतां हली वेई। तो पाण ॾिठो? हा। हरि प्रकाश रामबाईअ जे अखियुनि में निहारियो। संदसि अखियुनि ॿुधायो त उन्हनि कीअं ॾिठो हो। ॼण मूं ई ॾिठो न। दरअसल मूंखे उन पनवाड़ीअ ॿुधायो जंहिंजे पान पटीअ साम्हूं इहा वारदात थी हुई। हू मुंहिंजो दोस्त आहे। मां उतां ई बीड़ी माचीस वठंदो आहियां। माण्हुनि जा हशाम मिड़ी आया हुआ। मुंहिंजे दोस्त पनवाड़ीअ ॿुधायो उते पुलिस जा 2 सिपाही अची पहुता हुआ। पोइ छा थियो छा न थियो ख़बर नाहे। हरि प्रकाश जो ध्यानु सरबस्ती ॻाल्हि ॼाणण जी उत्कंठा में उन तरफ़ न वियो हो। हाणे हिन ॾिठो त रामबाईअ जवाबु ॾींदे ॾींदे पंहिंजे बदन जो भार हिकु टंग तां लाहे ॿी टंग ते खणी धारियो हो। हरि प्रकाश हिकु थधो साहु भरे कुर्सीअ तां उथियो ऐं सुराईअ मां पाणी भरे पीताईं। रामबाईअ चयो, जयराम बाबू जा सिगरेट पिया हूंदा? हिकु सिगरेट खणी ॾींदा? सिगरेट पीअण जी इच्छा थी आहे। हरि प्रकाश खेसि हिकु सिगरेट खणी ॾिनो। हू रमंदो रहियो। ड्रामे जा वधीक सुफ़ा पढ़ण ते हरि प्रकाश जी दिलि न थी। सोचण लॻो, आसपास जे जीवन जो नाटक फैलियल आहे। राजेंद्र जो पतो कोन्हे त किथे आहे। जयराम अञा कल्ह घरां थी आयो आहे ऐं अॼु वरी ख़त बि आयो अथसि। हिन भेरे जयराम मन जो भार लाहे अचण बदिरां ताज़ो तवानो थी अचण बदिरां मन जो भार खणी आयो आहे। लिखावट मां ज़ाहिर आहे त संदसि पीउ जो ख़त आहे। हू पोस्ट कार्ड पढ़ण लॻो। लिखियल हो, प्यारा पुट, पंहिंजे माउ सां तूं झगड़ो करे तूं इजो हाणे वियो आहीं ऐं मां ख़त लिखण वेठो आहियां। तूं दिलि न लाइ बेआरामी न महसूस कर। मूंखे ख़बर आहे तुंहिंजी दिलि ॾुखणी आहे। जीअं तूं चवंदे तीअं थींदो। असांखे बि पैसे जी लालच कान्हे। सचपच सुशील गुणवंती बहूराणी खपे। इम्तिहान में हाणे सिर्फ़ 3 महीना पिया अथई। तुंहिंजो शुभ चिंतक। हरि प्रकाश पोस्ट कार्ड पढ़ी जयराम जे टेबल ते रखियो। सोचण लॻो, जयराम ख़त पढ़ी ॾाढो ख़ुशि थींदो। काल्ह हू कमरे में ॿूसाट महसूसु करे रहियो हो। काफ़ी मुंझल हो। हू इजो 12:30 बजे ईंदो। मां साणसि पहिरीं ॻाल्हि पोस्ट कार्ड जी कंदुसि। संदसि ध्यानु पहिरियां ई उन ॻाल्हि लां छिकाईंदुसि। अचानक हरि प्रकाश महसूसु कयो त दरवाज़े मां ईंदड़ रोशनीअ में हिकु माण्हू जेॾी रुकावट पैदा थी वई हुई। दरवाज़े ते शायदि केरु बीठो हो। हिन कंधु वराए ॾिठो। दरवाज़े जे चाउंठ वटि राजेंद्र बीठो हो। छो राजेंद्र, ईअं बीठो आहीं? काल्ह खां किथे आहीं? हरि प्रकाश जी वाणीअ में स्वाभाविक ढंग ॾिठो। हू अंदरि आयो। तोखे त ख़बर हुई न त असां काल्ह अचणा हुआसीं। हूअं बराबरि असां उन सुबुह जो पहुचंदा आहियूं जंहिं सुबुह जो कॉलेज खुलंदो आहे। तूं छा नाताल जे मोकलुनि जा सभु ॾींहं हिते हुएं? ईअं चई हरि प्रकाश कुर्सीअ तां उथियो ऐं राजेंद्र सां गले वञी मिलियो। राजेंद्र खां हल्की रड़ निकिरी वई। छो राजेंद्र, पुठीअ में सूरु अथई छा? हीअं छो हिकदमि ॾुखी वए? न, हा,
मूंखे ख़बर न हुई त हिन दफ़े तव्हां कॉलेज खुलण खां हिकु ॾींहुं अॻु ई अची वेंदा। तो ई त मूंखे ॿुधायो हो, लेकिन मूंखे ओचितो कमु थी पियो। मां काल्ह सारो ॾींहुं राजकोट में न हुअसि। हरि प्रकाश राजेंद्र जी अखियुनि में निहारियो। अखियूं कुझु ॿुधाइण खां अॻु ई हेठि झुकी वियूं हुयूं। उहो बि शायदि ॿुधाइण जो हिकु ढंग हो। वातावरण में ताण पैदा थी वियो। राजेंद्र बूट लाइ पंहिंजे बिस्तरे ते वञी लेटी पियो। जयराम जी टेबल ते पोस्ट कार्ड ॾिसी राजेंद्र पुछो, ही ख़त कंहिंजो आहे? जयराम जो। राजेंद्र सोचियो, बराबरि जयराम जो ई हूंदो, संदसि टेबल ते पियो आहे। तूं अॼु कॉलेज न वियो आहीं? न। राजेंद्र चुप सोचण लॻो। ॿई सवाल अजाया हुआ। हरि प्रकाश पुछो, लेकिन तूं अॼु कॉलेज छो न वएं? मूंखे काफ़ी थक थी पियो आहे। मुसाफ़िरीअ में माण्हू थकिजी पवे। मूं त सम्झो हो तव्हां ॿई हिन वक़्तु क्लासनि में हूंदा। छा इन करे तूं अचण महिल दरवाज़े ते हिटकी बीठो हुएं? तो सम्झो हूंदो अंदरि अलाजे केरु वेठो आहे। न न, ईअं त न सम्झो। हरि प्रकाश मन में सोचण लॻो, लॉन्च मां ई रोटी अचण जो वक़्तु अञा न थियो आहे। जयराम बि 12:30 बजे ताईं ईंदो। हीटर ते चांहि ठाहियां? चांहि पीअंदे? ज़रूरु पीअंदुसि। हरि प्रकाश उथी हीटर जो बटण ऑन कयो ऐं पैन में चांहि पती ऐं पाणी विझी रखियो। तूं हिननि मोकलुनि में पंहिंजे घरां थी अची हां? चोटाले जहिड़े ॻोठाणे में केरु वञी फासे? तोखे ॻोठ जूं छोकिरियूं न वणंदियूं आहिनि? गौरी बि त ॻोठ जी छोकिरी आहे, पर हूअ आहे केरु? काई हूंदी, मूंखे ख़बर न आहे। राजेंद्र कोठ जी थोरी पढ़ियल छोकिरी गुणनि वारी ऐं सुशील हुजे त जीवन साथीअ जे रूप में सुठी चूंड लेखणु खपे। मूंखे ख़बर न आहे, मूंखे ख़बर न आहे, मूंखे ख़बर न आहे। तॾहिं छा ख़बर आहे? मूंखे इहा ख़बर आहे त मूंखे अॼु खां वठी घणी महिनत करणी आहे। ही इम्तिहान पास करे LLB थियणो आहे। मूंखे बि शहर जो हिकु मशहूरु वकील बणिजणो आहे। हरि प्रकाश खां हल्की खिल निकिरी वई। हिन चयो, तो त पंहिंजो लंबो चौड़ो प्रोग्राम ठाहे छॾियो आहे। हा। राजेंद्र एतिरे वक़्त खां लेटियो ई पियो हो। हू बिस्तरे तां उथियो ऐं टेबल तां जयराम जो कार्ड खणी मथां सिरो ॾिसी वियो। हिन कार्ड में कुझु बि सम्झण जी कोशिश न कई। कार्ड वापसि टेबल ते रखियाईं ऐं उतां हिकु किताबु खयाईं। हू वरी बिस्तरे ते अची लेटियो ऐं किताबु खोले पढ़णु लॻो। हरि प्रकाश चांहि जे पाणीअ में खीरु विधो ऐं खंडु विधी। कमरे में ख़ामोशी भरिजी वई। ॿिन्ही खे जॾहिं महसूसु थियो त कमरे में ख़ामोशी भरिजी वई आहे त खेनि घड़ियाल जी टिक टिक ॿुधण में आई। घड़ियाल टिक टिक कंदो रहियो। वक़्तु गुज़रंदो रहियो ऐं ॿई दोस्त राजेंद्र ऐं हरि प्रकाश चांहि जो इंतज़ारु करण लॻा। जय श्री झूलेलाल।